भाई अल्लाह पाक जो सभी करण बंद कयो। नजी नोमी न नोमी निमरूद खां भी वधीक आहे। वो आशिक़े रसूल अज़ादारे हुसैन ऐं गुलामे अली बीठो आहे। शायद तहां के खबर ना है तो तव्हां यजीद जी पैरवी करे रहा है। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक सलाम लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन। वेठे मूंखे कराया थी अची दीदार जानी। घर वेठे मूंखे कराया थी अची दीदार जानी। मेहरबानी आ तुझी मेहरबानी, मेहरबानी आ तुझी मेहरबानी। घर वेठे मूंखे कराया थी अची दीदार जानी। मेहरबानी आ तुझी मेहरबानी, मेहरबानी आ तुझी मेहरबानी। जी बियो कुछ घुरा हा त मिले हा, जी कुछ बासा मां चवा हा त मिले हा। जी कुछ बासा मां घुरा हा त मिले हा। घर वेठे मूंखे कराया थी अची दीदार जानी। मेहरबानी आ तुझी मेहरबानी, मेहरबानी आ तुझी मेहरबानी। सजो ॾींहुं तुंहिंजे नाले कया थो, दिलिया तुंहिंजी जानी सरे आम चवां थो। दिला तुंहिंजी जानी सरे आम चवां थो। घर वेठे मूंखे कराया थी अची दीदार जानी। मेहरबानी आ तुंहिंजी मेहरबानी, मेहरबानी आ तुंहिंजी मेहरबानी। लाइक जो तो आमानो मथे क्यों, तोखे ॾिसी मूं वटि हैरानो हर को थियो। तोखे ॾिसी मूं वटि हैरानो हर को थियो। सभु लही विया गम मुंहिंजा बाहुनि जा पाते हार जानी। मेहरबानी आ तुंहिंजी मेहरबानी, मेहरबानी आ तुंहिंजी मेहरबानी। घर वेठे मूंखे कराया थी अची दीदार जानी। मेहरबानी आ तुझी मेहरबानी, मेहरबानी आ तुझी मेहरबानी।
खेर सां अची वई ड्यूटी तो? हाँ बिल्कुल अच्छी है। अदा जन कमरे में आई, तव्हां वियो, मां पाणी खणी अचां। हाय हाय पानी जो चई मूंखे अली असगर जी यादि ॾियाराई छई। जेके ज़ालिम गली में तीर हणी ऐं उनखे शहीद करे छॾियो, जंहिं हुरमल खे इहा बि ख़बर हुई त अली असगर प्यासो आहे। हुन प्यासे अली असगर जे लाइ पाणी खणी अचण वारे हज़रत गाज़ी अब्बास जा बाज़ू बि हुननि कलम करे छॾिया। हू मासूम ॿार आख़िर केतिरो पाणी पीए हा। उन्हनि ज़ालिमनि खे मासूम ते थोरो बि रहम न आयो। हाय हाय करबला। अपनी लहरों पे न करना दरियाए फुरात, तुझको ठुकरा के कोई प्यासा चला आता है, नाम अब्बास मेरे लब पे चला आता है। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। हैदर अली केड़ा हालत है? मौला जा करम आहिनि अदा। पंतन पाक जे सदके उन पंहिंजे छपर छांव में रखियो आहे। अच मुझे बरसां वे त कचहरी कई। जी अदा। तव्हां कचहरी कयो, मां तव्हांजे लाइ मानी ठाहे खणी थी अचां। नाना हिकु त मसइलो हल थी वियो, हाणे कंहिंजो थो वारो थी सघे। नोमी जो दीन ईमान मज़हब सिर्फ़ पैसो आहे। हाणे नोमी जंहिंजे बारे में चवंदो न उहो अगवा करे ईंदासीं। तव्हां सिर्फ़ नालो ॿुधायो, उहो तव्हांजे क़दमनि में हूंदो। नालो त मुंहिंजो नोमी आहे, पर आहियां निमरूद खां बि वधीक। मूं मञियो त तूं निमरूद खां बि वधीक ज़ालिम आहीं। हाणे इहो ॿुधाए त असांजे लाइ छा हुकुम आहे? हुकुम त कबा, पर कुझु सब्र कयो। शैतान ऐं सब्र वॾी ॻाल्हि आहे। हैदर अली असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद पाक आहे त कसम खणण सां सामान त जल्दी विकामजी वेंदो आहे, पर उन में बरकत नाहे रहंदी। ऐं असांजा अॼु जा मुस्लमान रुॻी ईअं पिया कनि। अल्लाह पाक सभिनि खे हिदायत ॾे। मुंहिंजी त ख़ुदा खां इहा ई दुआ आहे। हैदर अली इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो इरशाद पाक आहे त ज़ालिम जी हुकूमत उन जे मौत सां ख़तम थी वेंदी आहे, पर शहीदनि जी हुकूमत उन जी शहादत खां पोइ शुरू थी वेंदी आहे। बेशक सही था चओ। बेशक असांजो इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहा हस्ती आहे जंहिंजो मिसाल किथे बि न मिलंदो, जंहिंजो सिर मुबारक नेज़े ते हुजे ऐं तिलावत क़ुरान हुजे। उन हस्तीअ खे सलाम सलाम या हुसैन, सलाम या हुसैन। मौला असांखे मोहम्मद व आले मोहम्मद जे ॾसियल दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
आमीन सुमा आमीन। साथियों तैयारी पकड़ियो, नोटन जी बरसात करण वारो शिकार मुझे टारगेट में अची चुको है। नोमी ही इमरान भी हिन दुनिया खां पलांद वठण लाइ तैयार आहे। ही दुनिया वारा वॾा ज़ालिम आहिनि। हिन दुनिया वारनि खे रत जे लुड़कनि जी बरसात रुआणो आहे। इमरान जो पलांत भी थींदो ऐं असांखे भी पंहिंजो ईमान मिली ईमान मतलब पैसो ऐं पैसे खां सिवा ही दुनिया कुछ भी ना है। नोमी निमरूद खां भी वधीक आहे। पोइ निमरूद खां वधीक नोमी ही साथी भी तोसां गॾु तैयार आहिनि। तैयार आहियो पोइ तैयारी पकड़ियो। नोमी निमरूद खां भी वधीक आहे। अल्लाह जे फज़लो करम सां असांजे कारोबार में बरकत पइजी। खैर मां ऑफिस पे वञा। अल्लाह सिंह तव्हांखे अहिड़ियूं कामयाबियूं नसीब कंदो। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त हिकु मां अर्ज़ु कयां। तव्हां जेको कुझु चवणु चाहियो था चई सघो था। साईं पंहिंजो ख़्यालु कजो। हिकु त तव्हां दीनदार ऐं ॿियो कारोबारी आहियो। दुनिया हीअ ज़ालिमनि सां भरियल आहे। छो अॼु तव्हांजे चेहरे ते इहा मुर्क ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। महबूब खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त घरवारी खे मुर्की ॾिसण बि इबादत आहे। असां ॿिन्हिनि जो हिकु अहिड़ो रिश्तो आहे, हिक ॿिए खे मोहबत ॾियण ऐं वठण सां नेकियूं मिलंदियूं आहिनि। ख़ुदा तव्हांखे आबाद करे। तव्हां त मुंहिंजा मिज़ाजी ख़ुदा आहियो। तोसां मोहबत करणु मुंहिंजी हिन दिलि जी कमज़ोरी आहे ऐं तुंहिंजी ख़िदमत करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। अदा तव्हां केॾां पिया वञो? मुंहिंजे लाइ जेको हुकुम हुजे त मां हुनजी तामीर कयां। को हुकुम न आहे, मौला आबाद रखंदे। तव्हांजी मर्ज़ी अदा। अवी केरु आहियो? असां मेज़बान आहियूं ऐं कुझु वक़्त लाइ तुंहिंजी महिमानी था कयूं। छा मतलब? मतलब कुछ भी न। हल हल लगा में थी।
ख़ैर त आहे पर तव्हां परेशान पिया लॻो। मुंहिंजे भाउ अलाए छो ॾाढी देरि करे छॾी ऐं हुनजो नंबर बि न पियो लॻे। अल्लाह साईं पंजतन पाक जे सदके हुन ॾे ख़ैर कजां। भाॼाई तव्हां परेशान न थियो, अल्लाह सभु ख़ैर कंदो। तव्हां पंहिंजे घर वारनि जो नंबर ॾियो जीअं उन्हनि ॾे फ़ोन करे असां तुंहिंजे सिर जी ऐदान जी रक़म हासिल करे सघूं। ही तव्हांजो तरीक़ो ग़लति आहे ऐं तव्हांजी पैरवी ग़लति आहे। शायदि तव्हांखे ख़बर न आहे त तव्हां यज़ीद जी पैरवी करे रहिया आहियो। मुंहिंजो नालो नोमी आहे ऐं मां निमरूद खां बि वधीक ज़ालिम आहियां त यज़ीद कहिड़े बाग़ जी मोरी आहे। ज़िंदगी प्यारी अथई त मूं सां बहस न कर, असांजो साथ ॾे। छो त बहस करण वारो जल्दी मरंदो आहे। मूं सच जो साथ ॾिनो आहे ऐं मूंसां अल्लाह साथ ॾींदो। फ़िलहाल तूं असांजो साथ ॾे, पोइ ॾिसंदासीं। ही जेको कुझु तव्हां करे रहिया आहियो इहो कमु मुसलमाननि जो न आहे। ही तव्हां जेको कुझु करे रहिया आहियो मां इनखे आज़माइश थो सम्झां। मौला अली अलैहिस्सलाम जो इरशाद पाक आहे त मुत्तकी मोमिन जी आज़माइश जी रफ़्तार बारिश जी ज़मीन ते पवण खां ज़्यादा तेज़ हूंदी आहे। अवी ज़ालिम आहियो ऐं तव्हां ज़ुल्म था कयो ऐं इहो ई सच आहे। हेलो, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे भाउ जी ज़िंदगी प्यारी आहे न त असांखे 10 लख रुपया ॾे। छा तव्हां आहियो केरु ऐं ही तव्हां छा पिया चओ? हिकु दफ़ो सम्झ में नथो अचई छा? हा, पुलिस खे इंफॉर्म करण जी का ज़रूरत नाहे, न त तूं सभु कुझु सम्झे थो। हेलो 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 अदा केरु हुया ऐं हुननि छा पिए चयो? भाॼाई अलाए जे केरु हुया, अदा खे हुननि अगवा कयो आहे। छा? ही तव्हांजो तरीक़ो ग़लति आहे। शायदि तव्हांखे ख़बर न आहे त तव्हां यज़ीद जी पैरवी करे रहिया आहियो। ही जेको कुझु तव्हां करे रहिया आहियो इहो कमु मुसलमाननि जो न आहे। नोमी, तुम्हें हिकु मुंहिंजो कमु हुयो। कहिड़ो कमु आहे मुंहिंजा हीरो? हीरो खे कुझु पैसनि जी ज़रूरत हूंदी। मूंखे लॻे थो त किथे असां ग़लति त नाहे कयो। छा ग़लति कयो आहे? हू मूंखे नेकदिल इंसान ऐं ख़ुदा जे प्यारनि मां पियो लॻे। पोइ छा थियो? मां खणी शैतान जो प्यारो आहियां। मुंहिंजो दीन ईमान सिर्फ़ पैसो आहे। पर मूंखे लॻे थो त तो पंहिंजो पलांत हिन दुनिया वारनि खां विसारियो आहे। मूं कॾहिं बि नाहे विसारियो। शाबाश शाबाश।
जे ख़ौफ़ सां ड्रेॼारींदुसि। बाबा तूं ॿुधे थो न, मां हिन दुनिया खां परां ज़रूर कंदुसि ऐं मां इहो साबित कंदुसि त मां ड्रिजणो न आहियां। हा मां ड्रिजणो न आहियां। बाबा बाबा मां गलत न आहियां। बाबा मां गलत न आहियां। अदा तुंहिंजो भाउ अगवा थी वियो ऐं तव्हां पुलिस खे आगाह बि न कयो। भाॼाई मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त आख़िर मां छा कयां। अदा मूंखे लॻे थो हाणे तव्हां घर खां निकिरणु बंदि करे छॾियो। असां माण्हुनि जे नज़र में अची विया आहियूं। छा कयूं भाॼाई? अलाह पाक जूं सबीलियूं करणु बंदि कयूं या मौला जे मजलिस में वञणु बंदि कयूं या घरां न निकिरूं? छा निमाज़ पढ़ण लाइ मस्जिद वञणु बंदि कयूं? इन जो मतिलबु त अॼु जे अज़ीज़ जे ख़ौफ़ में अची असां उन खां ॾिजूं। असां मोहम्मद आल मोहम्मद जा आशिक़ आहियूं। भली मां पुलिस खे न ॿुधायां पर अदा खे बचाइण मां पाण निकिरंदुसि। असां तव्हांजे भाउ ॾे फोन करे छॾी आहे तुंहिंजे सिर जी रक़म जे लाइ। ये मुझे मथा खुदा जी आज़माइश आहे ऐं मां सब्र मां कमु वठंदुसि। 5 12 14 जो मुरीद कॾहिं बि तुंहिंजे आॾो कोन झुकंदो। जेके झुकंदा न आहिनि उन्हनि जो सिर कपियो वेंदो आहे, कपियो। तारीख़ गवाह आहे उन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर नेज़े ते हुयो ऐं तिलावत कलाम पाक हुई। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए तूं असांजा इरादा बदिलाए नथो सघे। छो त असांजा इरादा बुलंद आहिनि, बुलंद। जेसी ताणी हिनखे सज़ा न मिलंदी न ही ख़ामोश न रहंदो। यजीद भी इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते ज़ुल्म कराया हुया। अज उन जा तव्हां भी एक इमाम हुसैन जे आशिक़ ते ज़ुल्म था कयो। मूंखे लॻे थो जी न नमी न न हल था